अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मक़बूज़ा कश्मीर के जेल थींदे 2 साल गुज़री विया। कराचीअ खां खैबर, खैबर खां कोटलीअ ताईं पूरो पाकिस्तान सरापाए एहतजाज। कश्मीर बनेगा पाकिस्तान योम इस्तेहसाल कश्मीर ते भारत के दो टोक पैगाम ॾेई छॾियो। मज़लूम कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती कयो वियो। वज़ीर आज़म जो कश्मीरियुनि खे हक़े राय मिलण ताईं आवाज़ बुलंद करण जो अहद। मुल्क जे सदर आरिफ अलवीअ जो आज़ादीअ ताईं कश्मीर जे हमायत जारी रखण जो ऐलान। हुन चयो त कश्मीर खे पाकिस्तान जो हिसो बणिजणो हुयो। भारत खिते जो अमन तबाह करे रहियो आहे। 5 अगस्त वारा इक़दम वापसि वठण ताईं भारत सां मुज़ाकरात न थींदा। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त मक़बूज़ा कश्मीर में बदतरीन रियासती जबर जारी आहे। भारत जे तरफ़ां मक़बूज़ा आबादीअ में इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ियूं बहरान पैदा करे रहियूं आहिनि। बहरान इलाइक़े जे अमन लाइ ख़तरो आहे। ANP जे रहनुमा मलक उबैदुल्लाह जो क़त्ल जे ख़िलाफ़ कोयटा में मुज़ाहिरा। पुलिस जे मुताबिक़ मलक उबैदुल्लाह 26 जून ते अगवा कयो वियो। उन जो लाश मशीन मां मिलियो। रावलपिंडीअ में फैक्ट्रीअ खे लॻल बाहि ते 22 कलाकनि बाद कंट्रोल कयो वियो। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त बाहि ते ज़ाब्तो अचण खां पोइ कूलिंग जो अमल जारी आहे। फैक्ट्रीअ जे चारों दीवारूं किराए बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। इमरान ख़ान बेशक असां सां इंतकाम जो शौक़ु पूरो कर, पर थोरो तवजा कश्मीर ते बि ॾियो। साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी अक़वाम मुतहिदा खां कश्मीरनि जा हक़ ॾियारण जो मुतालिबो करे छॾियो। सिंध काबीना में रदोबदल। सूबाई वज़ीरनि जो हलफ़ बरदारी तक़रीब गवर्नर हाउस में थींदी। गवर्नर इस्लामाबाद मां कराची पहुची नवनि वज़ीरनि खां हलफ़ वठंदा। वज़ीर आला सिंध वज़ीरनि ऐं पार्टी रहनुमाउनि खे वज़ीर आला हाउस तलब करे वरितो। मंज़ूर वसाण खे वज़ीर आला जो मुशीर ठाहिण जो इम्कान। गज़ेटेड ऑफिसर एसोसिएशन शहीद बेनज़ीराबाद जा उहिदेदार सदर लियाकत अली चांडियो, वाइस प्रेसिडेंट गुलाम फातिमा, जनरल सेक्रेटरी फरमान अली गिपचाणी, जॉइंट सेक्रेटरी अब्दुल जब्बार तुनियो, फाइनेंस सेक्रेटरी अला बख्श हिंगोरो ऐं ॿियनि खे मुतफ़िक़ राय सां चूंडियो वियो। पूरे मुल्क जीअं ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पिणु योम इस्तेहसाल कश्मीर मल्हायो वियो। उन सिलसिले में डिवीज़न ऐं ज़िला इंतिज़ामिया शहीद बेनज़ीराबाद पारां एडिशनल कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अब्दुल गफ़ार सूमरो, असिस्टेंट कमिश्नर नवाब शाह अब्दुल कदीर गुजर ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी कुर्बान अली राहू जे अॻुवाणीअ में DC ऑफिस खां प्रेस क्लब नवाब शाह ताईं कोरोना SOPs तहत रैली कढी वई। चैम्बर ऑफ कॉमर्स शहीद बेनज़ीराबाद जे सदर मोहम्मद इब्राहिम आराई, चौधरी अब्दुल क़य्यूम आराई, हाजी असलम शेख, डॉक्टर अयूब आराई, यासीन मेमून ऐं ॿियनि सां गॾिजी नवाब शाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कश्मीर असांजे जियापे जो मसइलो आहे, छाकाणि त कश्मीर मां ईंदड़ पाणीअ सां ई असांजो मुल्क सरसब्ज़ ऐं शादाब थिए थो ऐं असां उन पाणीअ ते पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे पेट पालींदा आहियूं। 2 सालनि खां मोदी सरकार मक़बूज़ा कश्मीर ते कब्ज़ो करे कश्मीरियुनि ते ख़ुदि इरादत खसे वरिती आहे, जंहिंजे करे कश्मीरी अवाम बिटे अज़ाब जो शिकार आहिनि। उन्हनि चयो त असांजा सियासतदान ऐं सियासी पार्टियूं मक़बूज़ा कश्मीर में थींदड़ ज़ुल्म ते ख़ामोश आहिनि ऐं 2 सालनि ताईं मर्द औरत ऐं मासूम ॿार भारत जी फ़ौजियुनि जो बेगुनाह ज़ुल्म बर्दाश्त करे रहिया आहिनि। योम इस्तेहसाल कश्मीर जे ॾियारे जे हवाले सां कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद पारां मल्हायो वियो, जॾहिं त ज़िला इंतिज़ामिया पारां DC ऑफिस खां नवाब शाह खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। हारूनाबाद पंजाब में ॾींहुं ॾिठे मीज़ान बैंक में धाड़ो, 17 लखनि जी फोरू माण्हूअ खे फायर करे ज़ख़्मी करे विधो ऐं फायरिंग कंदा फरार थी विया। SDPO गुल हसन ऐं SHO अफ़सार गुजर जाइ वारदात ते पहुची ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल कयो। बिरिया रोड जे वार्ड नंबर 5 कीरिया मोहल्ला में कामरान गॾाईअ सां घरू अणवण तथा संदसि 2 सालनि कुआड़ियूं हणी खेसि ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे इलाज लाइ बिरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन सिलसिले में ज़ख़्मीअ मीडिया खे ॿुधायो त साले पप्पू गुलाम मुस्तफ़ा सोहरे गंभीर गाॾाई घरू अणवण तथा मुंहिंजे घर में दाख़िल थी मूं ते तशदुद कयो आहे, जंहिं ख़िलाफ़ बिरिया रोड थाणे ते SNC दाख़िल कराई आहे। पुलिस का बि कार्रवाई अमल में न आहे आंदी। मूंसां इंसाफ़ कयो वञे।
पडीजन स्टेशन ते बाज़ार में टिन हथियारबंदनि जी अंधाधुंध फायरिंग नतीजे में सेठ बूटो आराईअ जो पुट हसनैन गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे शहर ऐं वारसन रूरल हेल्थ सेंटर पडीजन खणाए विया, जिते नौजवान फौत थी वियो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।